नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आहियां अवांजो मेज़बान ज़फ़र अकड़ो। अॼु असां सिंध कचहरी प्रोग्राम करे रहिया आहियूं उॾेरोलाल में सैयद अब्दुल अज़ीज़ शाह एडवोकेट साहब जे ओताक ते मौजूदु आहियूं ऐं उन ओताक ते न सिर्फ़ु उॾेरोलाल जा पर उसे पासे जे ॻोठनि जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा हैदराबाद खां बि काफ़ी दोस्त मटियारी खां ॿियनि नंढनि वॾनि शहरनि खां हिते पहुता आहिनि। सैयद जलाल शाह जामोद साहब बि असां वटि हिते मौजूदु आहिनि जो की हिन कचहरीअ में अयाज़ हुसैन तुनियूं साहब एडवोकेट सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जा सदर आहिनि, उहे बि मौजूदु आहिनि। ऐं हेॾा असांजे सांस साहब बि मौजूदु आहे। कचहरी जे शुरूआत में मां कुझु लफ़्ज़ रिपीट कंदो आहियां तक़रीबन हर प्रोग्राम में, त हीअ जेका असां सिंध टीवी जे तरफ़ां कचहरी कंदा आहियूं उनजो हिकिड़ो ख़ासि मक़सदु हूंदो आहे। उनजो ख़ासि मक़सदु कहिड़ो हूंदो आहे त उजड़ियल ओताकुनि खे आबाद करणु। अॻे असांजा वॾड़ा हूंदा हुआ ॻोठनि में इलाइक़नि में, ॻोठनि जा पाड़नि जा चङा मुड़ुस हूंदा हुआ, मुअज़िज़ हूंदा हुआ, पोइ उन्हनि जूं शाम जो ओताकूं लॻंदियूं, पोइ भले कचियूं ओताकूं मन हूंदा हुआ पर ॻोठ जे ॿाहिरां नंढियूं नंढियूं ओताकूं हुजूं। पोइ हर माण्हू पंहिंजा खफ़ा खड़ियूं कमकारियूं लाहे अचे ओताकुनि ते वेंदा हुआ। पोइ कचहरियूं थींदियूं, दुनियादारी जा हाल अहवाल थींदा, न सिर्फ़ु पंहिंजा पर परावा बि हाल ओरबा हुआ। ऐं उते ई जेके असांजा मुअज़िज़ हूंदा हुआ, ॻोठनि जा चङड़ा हूंदा हुआ, पोइ उहे उन्हनि मसइलनि जा हल बि कढंदा, ॾोर थींदी, गुजारत थींदी, शाइरी थींदी, ॾाढी हिकिड़ी रूहानियत वारियूं कचहरियूं थींदियूं, ओताकूं आबाद हूंदियूं। पर हाणे जेको हीउ जदीद दौरु आयो आहे, हिन जदीद दौर में ओताकूं उजड़ी वियूं आहिनि ऐं हिन मोबाइल सिस्टम कंप्यूटर माण्हुनि खे जेको आहे सो हूअं त वेझो करे छॾियो आहे ऑफिशियली तौर ते, पर जेको अखियुनि में मिलाए जेको ॻाल्हाइबो जिस्मानी तौरु हिक ॿिए सां सूरत सलबा, उहे ॼण ख़तमु थी वियूं शयूं। जंहिंखां पोइ माण्हू जेकॾहिं घर जा चारि भाती आहिनि, कंहिं घर में कमरे में वेठा आहिनि, बि चारई भाती मोबाइल ते लॻा पिया आहिनि, पंहिंजो पाण में ॻाल्हाइनि था, ईअं साम्हूं नथा ॻाल्हाइनि। उते बि जेकॾहिं मूं त अहिड़ा बि माण्हू ॾिठा आहिनि त हिक ई घर जे कमरे में वेठा हूंदा आहिनि त ॿिए कमरे में वेठल भाउ खे या कंहिं दोस्त खे या कंहिं माइट खे फ़ोन करे घुराईंदा आहिनि त अचो हिन कमरे में मां वेठो आहियां, महिमान आया आहिनि, पाणी भरिया या कोई अहिड़ियूं शयूं बि असां ॾिठियूं आहिनि। पर उहो जेको असांजी साम्हूं वेही कचहरियुनि वारो जेको सिलसिलो हुयो उहो ख़तमु थी वियो आहे। उनखे असां बहाल कराइणु ऐं ॿियो नई टेई जेके असांजो नओं नसुल आहे, नौजवान आहिनि, हीअ नंढा ॿार हिते काफ़ी सातरा मौजूदु आहिनि, उन्हनि खे हिननि ओताकुनि जी ख़बर न हूंदी, उन्हनि खे हिन कल्चर जी ख़बर न हूंदी त रली कीअं थी ठहे, रलीअ जी हैसियत केतिरी आहे, अजरक कीअं आहे, टोपी कीअं आहे, उन्हनि जी केतिरी अहमियत आहे, इहे शयूं असांखां विसरी वियूं आहिनि। पोइ सिंध टीवी सिंध जे सकाफ़त खे उजागर कंदे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम सॼो साल कंदी आहे, न सिर्फ़ु ॻोठनि में पर वॾनि वॾनि शहरनि में बि, कराची में बि, हैदराबाद में ऐं ॿिया जेके काफ़ी सातरा वॾा वॾा शहर आहिनि, कश्मीर, कंदकोट, लाड़काने ताईं असां वेंदा आहियूं ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कंदा आहियूं। उन में बार बार इहो ॿुधाईंदा आहियूं त हीअ असांजो जेको कल्चर आहे, असांजी जेका सकाफ़त आहे, इन खे हिकु दफ़ो ॿीहर वरी उजागर कजे ऐं ईंदड़ नसुलनि खे इन सकाफ़त जी अहमियत जी ख़बर हुजे। अयाज़ हुसैन तुनियूं साहब असां सां मौजूदु आहे, साईं सैयद अब्दुल अज़ीज़ साहब एडवोकेट उनजे ओताक ते मौजूदु आहियूं। हिन पासे सैयद जलाल शाह जामोद साहब असां सां मौजूदु आहे। प्रोग्राम जी शुरूआत कयूं था, मच कचहरी हुजे ऐं ॻोठ में हुजे, उते वरी जेकॾहिं सुघड़ न हुजे, सुघड़ाइप न हुजे त उहा कचहरी ॼण अजाई हूंदी आहे। सुघड़ उनखे चइबो आहे जेको 100 घर करे हिकिड़ी का सुहिणी शइ ठाहे। सुघड़ इहे असांजा सिंध जा अनमोल हीरा आहिनि। उन्हनि एॾी महिनत कंदा आहिनि हिकु हिकु लफ़्ज़ ते जो उन्हनि जी लफ़्ज़ जी भले माना माण्हूअ खे सम्झ में न ईंदी आहे, पर उन में एतिरी रूहानियत हूंदी आहे जो जेको बि सुघड़ाइप जो फन ॿुधंदो आहे त उहो उन जा लिंग कांडारजी वेंदा आहिनि ऐं माण्हू शौक़ सां दिलि सां ॿुधाईंदा आहिनि। त सुघड़ बि असां सां मौजूदु आहियूं। मां सम्झां थो त शुरूआत कजे सुघड़नि खां। हिन पासे असांजा सुघड़ वेठा आहिनि, गुजारत खां शुरूआत करियूं था। बिस्मिल्लाह, तव्हां गुजारत ॾियो, होॾां संगत वेठी आहे। सुर उमर मारवी हाणे मारवी जो ॻाल्हाइण आहे उमिरि सां अधा उमिरि अहिड़ो नालो पाणी जो कई जेको नालो करे ई न। छा पाणी जो इहो चुक लप पाणी जो आहे दुबो, पाणी जो दरिया, वाटर, मोक, इहो अछो पाणी जो उबड़ियो, हाँ पाणी जो आहे बीठो या हलंदड़ वहंदड़, चाढ़ पाणी जो आहे लाहो।
अच्छा पानी जो वरी पढ़ अदा अहिड़ो नालो पाणी जो कयई जेको नालो करे ई न नालो करे ई न हा जी सही अहिड़ो त न त भेण सां तो कयो हा। आहे अहिड़ो तो केरु किनो करे ई न किनो या गंदो इहो ई करे ई न साईं बच बचे अहिड़ो नालो कयई पाणी जो जेको नालो करे ई न नालो करे ई न हा सही अहिड़ो त किनो केरु तोखे चवंदो तूं भेण सां तूं शादी थो करी ऐं तुंहिंजी भेण आहियां तूं मुंहिंजो त भाउ आहीं पर न बच बचे थी बचे। वाह पाणी जो कई पाणी जो छा आहे असुल जो सभा तर वञी कई हाणे बच। तूं किनो कोझो आहीं तूं त भलो आहीं कोन हक़ीक़त कहिड़ी आहे तुंहिंजी तूं भेण सां तो शादी करी अहिड़ो त किनो या गंदो पाणी इहो टियो त तोखे ॾींदो ई केरु भलो तोखे केरु चवे ई नथो बच वाह अहिड़ो नालो कई खोल करायूं भला सुर उमर मारवी हाणे जॾहिं उमर बादशाह मारवी खे उठ ते खयो पियो वञे आओ हाणे मारवी थी चवे तदा उमराऊं तुंहिंजी भेण तूं मुंहिंजो भाउ हू चवे थो तूं मूंसां शादी कर मारवी जी चवण त भाउ भेण जी शादी की थींदी हा हाणे मारवी डोरा पहुती ॾे उमर खे तदा उमर अहिड़ो नालो पाणी जो कई जेको नालो करे ई न सही नालो आहे वकार वकार पाणी जो आहे ख़राब ॿियो नालो आहे राजा चए अदा उमर अहिड़ो नालो पाणी जो कई जेको नालो करे ई न पर ईअं न चए थी अदा उमर अहिड़ो त वकार ख़राब कई जेको राजा करे ई न वाह सही वाह 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 तव्हां ॾिसो गुजारत आओ सही गुजारत सुर ससुई जमल उनल खां ॾेर खणी आहे हक़ीक़ती करे चवे पई त पखी जा आई ॾेर तॾहिं ज़ात करी हा ससुई पखी पखीअ जा आया ही ॾेर आया हई ॾेर तॾहिं ज़ात करी हा ससुई पखी जा आया हुई जी साईं चए उॾरी आया हुई घुमी फिरी आया हुई जी साईं झटे आया हुई ॾेर पखी जा झट बचे लामारा पखी जा लामारा मोड़ पखी जा भड़का ज़ात करी हां न ज़ात करिया सुजागी करी हां बचे साईं हां बचे ज़ात करी ज़ात करी हां का चौकी करी हां बच छा का शुद्ध समा करी हां मरे अरे वाह 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 सही वाह हाँ खोल कर साईं ससुई चवे पई पखी जा आया ही ॾेर तॾहिं ज़ात करी हा ससुई पखी जा हिन लथा वाह 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 ज़ात जा हिन समा आओ जॾहिं ॾेर ॾिसरती उन्हनि खे चवनि पियो जॾहिं ससुई तोखां जॾहिं पुनाल हे ॾेर आया हुआ तॾहिं मुंहिंजी जांच जूच करी हा पर ईअं नथी चए जॾहिं जॾहिं न पखी जा आया ही ॾेर तॾहिं ज़ात करी हा ससुई जॾहिं जॾहिं न लथा ही अची ॾेर कुझु समात करी हा ससुई तूं सुबीर निंड करे वाह सही वाह 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 जबरदस्त सुगड़ाइप जे फन मां कुझु ॿुधायो तव्हां भला छा था ॿुधायो नहीं पर आजा पढ़ंदासूं आजा आयलनि जी महिमाननि जी आजा जी बिस्मिल्लाह से आजा जो बेता त ओताक वञ उन्हनि जे जिथे अकिल चोने ईंदो कर आओ डोर गुजारत ॾाह पवारी ॾिठ पिरोली ॾींदो कर वाह वाह मण मिसरियूं मलूक जे तूं वटनि खणी वेंदो कर पोइ सभु विराए संगत में तूं नेकियूं पंहिंजूं नींदो कर पोइ थधो घड़ो थींदो कर त तोखे ओती न अदब सां वाह सही वाह सही हाणे इहा आहे आजा हाणे वरी सकाबत जे बारे में ज़फर साहिब बैत ॿुधाईंदासीं जी सिंध सॼो ई सोन सिंध सॼी सुरहाण सिंध सॼो ई सोन सिंध सॼी सुरहाण सिंध भिटाई घोट जी सिंध भिटाई साण मौज भरियो महिराण सदा वहे सिंध में वाह सही वाह पर कहिड़ी ॻाल्हि कजे सिंध जी हीअ सिंध सॼी सुरहाण पाए टोपी अजरक पटको जॾहिं त पोइ सिंधी मट पंहिंजो पाण कहिड़ी ॻाल्हि कजे सिंध जी हीअ सिंध सॼी सुरहाण वाह सही वाह महिमान नवाज़ी आहे मान असांजो ओताकूं बि निशान असांजो भले मुल्क घुमी ॾिस हर हंधि आहे वाखाणा कहिड़ी ॻाल्हि कजे सिंध जी हीअ सिंध सॼी सुरहाणा पाए टोपी अजरक पटको जॾहिं त पोइ सिंधी मट पंहिंजो वाह सही वाह राग रंगो ई मच ते कचहरियूं राग रंगो ई मच ते कचहरियूं अचो त पंहिंजूं रीतूं संवारियूं जेको ॾिसे तंहिंखे जोश ॾियारियूं हर को मञे त सिंधियुनि जी ॿधी हाणे आहे कहिड़ी ॻाल्हि कजे सिंध जी हीअ सिंध सॼी सुरहाणा पाए टोपी अजरक पटको त पोइ सिंधी मट पंहिंजो पाण
सचल सामी ई कलंदर हिते, सचल सामी ई कलंदर हिते, पर भिटाईअ जे बैतन जी विख विख ते वाखाणा केड़ी गाल कजे सिंध जी, ये सिंध सजी सुरहाना, पाए टोपी अजरक पटको जॾे त पो सिंधी मट पलियो पान। वाह साईं वाह। असां वटि लोक फनकार बि मौजूदु आहे साईं आया साहब। दिलदार भाणू जो दिलदार साईं छा था ॿुधायो? साईं मदहोश जो गीत आयो वो पेश ख़िदमत आहे। बिस्मिल्लाह। बरिया चल मुखे ॾाढो वणी वियो आहे तुंहिंजो शहरिया चल मुखे ॾाढो वणी वियो आहे चंड ककरन वान किदल मुखे ॾाढो वणी वियो आहे चंड ककरन वान किदल मुखे ॾाढो वणी वियो आहे तुंहिंजो शहरिया चल मुखे ॾाढो वणी मुखे ॾाढो वणी वियो आहे
तुझो रस ॾिठो मोकिल मूंखे ॾाढो वणी वियो आहे तुझो रस ॾिठो मोकिल मूंखे ॾाढो वणी वियो आहे चंड ककरनि मां निकितल मूंखे ॾाढो वणी वियो आहे चंड ककरनि मां निकितल मूंखे ॾाढो वणी वियो आहे तुंहिंजो अर्श भरे आचल मूंखे ॾाढो वणी वियो आहे तुंहिंजो अर्श भरे आचल मूंखे ॾाढो वणी वियो आहे चंड ककरनि मां निकितल मूंखे ॾाढो वणी वियो आहे चंड ककरनि मां निकितल मूंखे ॾाढो वणी वियो आहे ज़बरदस्त तारीफ़ थी वञे दिलदार जे लाइ तमामु सुठो कलाम ॿुधाई सुहिणी आवाज़ में। नाज़रीन उॾेरो लाल में मौजूदु आहियूं। सिंध कचहरी जो प्रोग्राम जारी आहे पर नंढड़ी हिकिड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार उॾेरो लाल शहर में मौजूदु आहियूं ऐं हिते तमामु मौज़ज़ीन मौजूदु आहिनि। न सिर्फ़ु उॾेरो लाल जा पर मटियारी हैदराबाद ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि मां माण्हू हिते कई आया आहिनि। हीअ जेका असांजी मच कचहरी आहे उन कचहरीअ जो लुत्फ़ु वठणु ऐं मूं जीअं सवेर चयो त कचहरीअ खे जेको खणंदो आहे उहो खणंदो आहे सुघड़। असां सां सुघड़ बि मौजूदु आहिनि। सुघड़नि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं पर अयाज़ हुसैन तुनियो साहिबु असां सां मौजूदु आहे। हैदराबाद हाई कोर्ट बार जो सदर आहे। साईं सां थोरो हाल अहिवाल कजनि ऐं साईं ॿिया जेके असांजा मुख़्तलिफ़ महिमान आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं ही कचहरियूं जेके थियनि थियूं ओताकूं उजड़ी वियूं आहिनि ऐं वरी हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे सिंध टीवी जे तरफ़ां। ऐं ॾिसो था तव्हां पाण तक़रीबन असां सभु माण्हू ॿाराड़ियुनि सां तालुक़ु रखूं था ॻोठाणा माण्हू आहियूं। हिननि ओताकुनि खे हिननि कचहरियुनि खे हिन सकाफ़त खे कीअं था ॾिसो आहे? साईं पहिरियों त मां अज़ीज़ शाह साहब जो थोराइतो आहियां जंहिं मूंखे हिन महफ़िल में हिन कचहरी में दावत ॾिनी। असल ज़फ़र हक़ीक़त इहा आहे त असांजी सकाफ़त त 5000 साल पुराणी आहे मुंहंनि जे दड़े खां ॾिसो पर असांखे जेको ही इंटरनेट जो दौरु मिलियो आहे न इंटरनेट जेकी आहे असांजी सकाफ़त जी दुश्मन आहे। असांजे जेके नओं नस्ल आहे उनखे का ख़बर कान्हे का त ओताक छा थींदी आहे महिमान छा थींदो आहे महिमान जो आदर भाव छा थींदो आहे। असां त हाणे ॿाराड़ी जा माण्हू आहियूं ॻोठाणा माण्हू आहियूं ओताकनि वारा माण्हू आहियूं। अञा बि असां वटि ओताकूं आहिनि पर न हुअण जे बराबरि आहिनि। हाणे ही तव्हां जेको प्रोग्राम करे रहिया आहियो तमामु सुठो प्रोग्राम आहे। इहा अवेयरनेस असांजे नस्ल खे ॾियणु तमामु ज़रूरी आहे त असांजी जेकी सकाफ़त आहे उहा हीअ सकाफ़त आहे। हीअ असांखे जेकी सकाफ़त मिली आहे हे जेको तोहफ़ो अंग्रेज़नि ॾिनो आहे इंटरनेट दुनिया टीवी मोबाइल इहो जेको आहे न इहो तमामु हाणे चवंदा त ही ॿार तमामु होशियारु आहिनि। तव्हां जेको असांजो माज़ी में जेको नस्ल हींअर असांजो हले थो हिन टई खे बि ॾिसो ऐं जेके ईंदड़ जेको असांजो नस्ल आहे कंप्यूटर इंटरनेट जे होशियारु बिल्कुलु आहिनि पर ज़हनी तौर ते मज़बूत न आहिनि। हेल्दी एक्टिविटी कान्हनि के। तव्हां ॾिसो ॿाराड़ियुनि में रांदियूं थींदियूं हुयूं क्रिकेट थींदी वंझवटी थींदी 7 किलो बाल हूंदो उनखां अलावा बैडमिंटन बि खेॾंदा हुआसीं पर हींअर तव्हांजी उहा जेकी ज़हनी जेकी नशो नमा आहे न उहा मोबाइल में अची विया आहे। मोबाइल ते वेही गेम खेॾनि था सॼो ॾींहुं। उन्हनि जी सिहत छा हूंदी? खाधा ॾिसो किथे आहिनि। हींअर तव्हां जेको आहे बर्गर वारो जेको माण्हू आहे उहो ख़ुदा न ख़ास्ता अलाह न करे त असांजे मुल्क ते अहिड़ी का ॻाल्हि अचे अगरि का अहिड़ी मुसीबत अचे थी त कीअं असां विड़ी सघंदासीं दुश्मन सां कीअं विड़ी सघंदासीं जॾहिं असां मज़बूत न हूंदासीं। असां बेसिकली इंटरनेट दुनिया में तरक़ी करे रहिया आहियूं पर ज़हनी नशोनुमा जेकी असांजी आहिनि उहो असां पोइते आहियूं। असल जॾहिं हीअ असांजे ख़िलाफ़ु साज़िश आहे। मां तव्हांखे इहो ॿुधायां त ही दुनिया में अंग्रेज़ चवे थो त मां पंहिंजी दुनिया में राज कयां कहिड़े तरीक़े सां कयां उहो इहो ई तरीक़ो आहे त माण्हुनि जूं वसंदियूं माण्हुनि जूं ओताकूं माण्हुनि जी तहज़ीब
इहा विसारे करे असांजी तहज़ीब खे वञी ॾियनि। हाणे तव्हां ॾिसो त नंढड़ो ॿारु आहे, उनखे तव्हां मोबाइल ॾियो, उन में कहिड़ी शइ कान्हे का। तव्हां ॾिसो त असां किथे पहुची विया आहियूं। असांजूं ओताकूं उजड़ी वियूं आहिनि। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चवां थो त पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नसिल खे घटि में घटि हिकिड़ो कमु ज़रूरु कयो। महिरबानी करे शहरनि में जेके असांजा दोस्त रहनि था, उहे ॿारनि सां सिंधी ज़रूरु ॻाल्हाइनि। मूंखे ॾाढो ॾुखु थींदो आहे, मां वेंदो आहियां वॾनि वॾनि मॉल में, होटलनि ते, मां ॾिसंदो आहियां, मां ॻोठाणो माण्हू आहियां, मूंखे अफ़सोस ॾाढो थींदो आहे त असांजा सिंधी माण्हू पंहिंजे ॿारनि सां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहिनि। त इहो असांजी सिंधी ॿोली सां, असांजी सिंध सां, असांजे नस्ल सां हिकिड़ी वॾी दुश्मनी आहे। भली तव्हां अंग्रेज़ी सिखो, असीं बि अंग्रेज़ी पढ़ी आया आहियूं, पर असां सिंधी ॿोली ऐं सिंधी सकाफ़त खे न विसारियो आहे। असां अगरि सिंध जी सकाफ़त खे विसारींदासीं, तव्हां पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो, सकाफ़त ओताकूं। अॻे यादि आहे महिमान ईंदा हुआ असां वटि ज़फ़र, त महिमान खां हाल अहवालु वरितो वियो हूंदो, राति जो टाइम हूंदो, मानी खाई, उन खां पोइ वॾा असांजा ॿुधाईंदा हुया, बाबा हाणे महिमान आयो आहे, इन खां हाल अहवालु वठूं। असांजो हाल अहवालु महिमाननि खां त ठहियो, पर मिटनि माइटनि खां पुछण खां विया आहियूं। मिटनि माइटनि खां पुछूं त भई तव्हांजो हाल कहिड़ो आहे, ख़ुशि आहियो, मानी टिकी कीअं आहियो, कहिड़े नमूने सां, वक़्तु कीअं थो गुज़रे। भाउ खां कोन था पुछूं, पीउ माउ पुट भेण भाइयूं, अहिड़ा रिश्ता कोर्टनि में अचे हिक ॿिए जे साम्हूं थींदा आहिनि, त असीं पाण हैरत कंदा आहियूं त असां ही कहिड़े जहान में आया आहियूं। असांजो जेको मुल्क आहे, असांजो सिंध वतन आहे, सिंध धरती आहे, उन जा रहाकू माण्हू असां कंहिं लेवल ते पहुचायो। इहो ज़फ़र हक़ीक़त आहे त असांखे महिनत करणी पवंदी, जिदोजहद करणी पवंदी, सकाफ़त खे उजारणो पवंदो। हीउ जेको हाणे हींअर सिलसिलो अजरक टोपी डे आहे, इहो बि ॾाढो ज़बरदस्त आहे त असांजी दुनिया में सकाफ़त मशहूरु आहे। हाणे तव्हां वञो अमेरिका त उते बि सकाफ़त ॾियारो आहे, अगरि तव्हां कैनेडा वञो उते बि सकाफ़त जो ॾियारो आहे, अगरि तव्हां वञो था साईं दुबई में वञो उते सकाफ़त जो ॾियारो आहे। इहे सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, पर असुलु सकाफ़त ॿोली आहे असांजी। ॿोली खे न विसारणु घुरिजे, अजरक टोपी खे न विसारणु घुरिजे, पटके खे न विसारणु घुरिजे। अॻे साईं घोड़नि ते माण्हू ईंदा हुया, सवार थी ईंदा हुआ, 8-8 10-10 घोड़नि ते सवार, ॻोठनि में अदा फिलाणे वटि हलूं था, वॾेरे वटि अची कचहरी था कयूं हली। ऐं उन वटि अगरि महिमान वेंदो हो, तव्हां यकीन कयो, उहो चवंदो त मां एॾो ख़ुशि आहियां ॼण कंहिं मिट माइट जी शादी थींदी हुई, एॾी ख़ुशी हूंदी। उहे सभु ॻाल्हियूं विसारे वेठा आहियूं। छो विसारियो आहे? त असां मिली जुली गॾिजी करे असां पंहिंजे नए नस्ल खे सकाफ़त में यादगिरी बि करायूं, उन्हनि खे ट्रांसफ़र कयूं, असां पंहिंजी सकाफ़त उन्हनि खे यादि ॾियारायूं त हीउ मोबाइल असांजी सकाफ़त न आहे, असांजी सकाफ़त अजरक टोपी सिंध धरती जी सकाफ़त आहे। सो आऊं ॾाढो थोराइतो आहियां ज़फ़र, तव्हां आया हीउ प्रोग्राम कयो अथव ॾाढो सुठो, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त मां पंहिंजनि माण्हुनि सां वेठो आहियां, पंहिंजे सिंधी भाइरनि सां, पंहिंजी सकाफ़त सां वेठो आहियां, पंहिंजनि माण्हुनि सां वेठो आहियां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी अयाज़ हुसैन तुनियो साहिबु। ॿिया बि असांजा काफ़ी मौजूद महिमान आहिनि, उन्हनि सां बि कचहरी कंदासीं, उन्हनि सां बि हाल अहवाल थींदासीं, पर वरी हलूं था सुघड़नि ॾे। मोहम्मद इदरीस जमाली असां वटि वेठो आहे। इदरीस जमाली छा था ॿुधायो, को सुघड़ाए पंहिंजो फ़न ॿुधा। साईं बिल्कुलु, साईं हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे त सिंधी ॿोली खे विसारणु न खपे जी। ऐं जेके असांखां असांजी सिंधी ॿोली खसीणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ मतिलबु हिकिड़ो शेर आहे, अर्ज़ु आहे बिस्मिल्लाह। त किना केरु आहीं कटे कोन सघंदे, सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे। वाह वाह। किना केरु आहीं कटे कोन सघंदे, सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे। हिते मखदूम बिलावल आहे शाह भिटाई, कलंदर जी नगरी कंदो मुल्क मिठाई, दराज़नि में सचल कंदो सो सणाई, तंजो किलो क़ाइम आ, तूं पटण थो चाहीं पर पटे कोन सघंदे, सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे। वाह साईं वाह। किना केरु आहीं कटे कोन सघंदे, सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे। थियो आहे भींग भाड़ी करी पियो थो चोरी, ॾिसां केसी हलंदी तुंहिंजी सीना ज़ोरी। थियो आहे भींग भाड़ी करी पियो थो चोरी, ॾिसां केसी हलंदी तुंहिंजी सीना ज़ोरी। मुंहिंजी क़ौम कोयल बुलबुल आ भौरी, तूं आ बाज़ पुछड़ो झटण थो चाहीं पर झटे कोन सघंदे, सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे। किना केरु आहीं कटे कोन सघंदे, सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे। कया धरती पैदा घणा शेर आहिनि, दोदे होशू जहिड़ा कई दलेर आहिनि,
पटी मथे पुख्ता तंजा पैर आहिनि वरी सिंध मोजी तूं लुटण थो चाहीं पर लुटे कोन सघंदे सिंधी मोजी ॿोली मटे कोन सघंदे किना केर आहीं कटे कोन सघंदे सिंधी मोजी ॿोली मटे कोन सघंदे वाह साईं वाह सिंधी लफ़्ज़ मुंहिंजा ई सारा ॾिसी छॾ अदब में अकाबर ताज पारा ॾिसी छॾ सुगड़ सिंध जा वरियाम वारा ॾिसी छॾ करे धूड़ दोखे जे तूं लटण थो चाहीं पर लटे कोन सघंदे सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे किना केर आहीं कटे कोन सघंदे सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे ओहो सिज साॻियो उहे ई सितारा दादले दरिया जा था कड़कनि किनारा उहे गुल बूटा उहे ई नज़ारा कया साईं संग सावा सेवरी सटण थो चाहीं पर सटे कोन सघंदे सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे ही नूरदीन निमाणो थियो निर्वार आहे जे अव्हां जे अॻियां कयो हुयो इज़हार आहे कयल कौल जी जलसा जो इक़रार आहे अथम तोसां जंग जोटी सा वरी खटण थो चाहीं पर खटे कोन सघंदे सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे किना केर आहीं कटे कोन सघंदे सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे वाह साईं वाह ज़बरदस्त असांजी हिन महफ़िल में नसीर साहब बि पहुतो आहे मेमन साहब उनखे बि भलीकार चऊं था ऐं आखून साहब बि आहिनि उन्हनि खे बि भलीकार चऊं था बैतनि जो सिलसिलो त साईं थींदो आहे कचहरियुनि में शाइरी शेरो शाइरी पर नड़ बैत जो वरी हिकिड़ो पंहिंजो सिस्टम आहे असां वटि नड़ बैत जो हिकिड़ो तमामु सुठो फ़नकार मौजूदु आहे हाजी नवाब संजराणी हाजी नवाब खे ॿुधूं था असांजा सूर्य पुत्र सतावंदा आहिनि पर असांजो मोर मलाह जेको झगड़ो हो उहो पंहिंजी सामूंड में सिंध जो माण्हू मुक़ाबिलो करे मछ खे वञी मारिया हक़ीक़त में ॿुधो त कहिड़ी ॻाल्हि सुधरंदो रहे काफ़िर ॻाल्हियो पुन ॾेऊं सॼो माल वॾियूं मिलकत हे दुनिया गुज़र जो मकान किथे सिकंदर किथे सुलेमान जे हले ते हवा मथे तख्त किथे याकूब किथे यूसुफ किथे बिनान किथे भी काबिल दी काहत किथे सोनी किथे साहर किथे माल किथे मेहार किथे आशमन दी अमानत किथे उमर किथे भोग किथे फर किथे मारी किथे मोहर किथे लेटारी का छड़ा वई वर्त किथे राणो किथे ध्यान कोयो किथे घट किथे मुमल किथे मारी किथे खरेब किथे खट किथे आशिक को उठायो रत किथे सखी किथे सूर किथे पुनल किथे पूर किथे कची किथे कलूर किथे काबिल इज्जत आशिक पीला मिटियो माशूक ला मिटियो हर खाबी को खत जबे सुबह से खानी का जा जदी कदर करे क़यामत सारे सुभान के ये बचू लोग बधो बदल टूटू करो अबे बड़ी आफत बिछो बना मछली नहीं खाए पानी पई उगाए बैठ बड़ी हरकत ही सतगुरु मोट शीख जब जोड़ी में बात बना दे खाए नी बात कसे हाथ करे दी किस्मत भाव छदायो जल्दी बना जब चल गए बना पुराना में शिकत बता तेरे पानी में जो अजब जो चाहे जो अठो अठो पीर सलदी भारत ये पान पर कासू बड़ी दीदी ये दी हालत सीना भेजी सब करने गया के लिए वाह सही वाह अदा ये कई तो पूर्ण में तार में ताकत सट गई सूर्य
भलीकार सिंध कचहरी में उडेरोलाल में मौजूदु आहियूं। सैयद अब्दुल अज़ीज़ शाह एडवोकेट जे उताक ते अॼु असांजो मेज़बान उहो आहे ऐं तमामु सुहिणा सुहिणा मुतबर माण्हू मुतबर शख़्सियतूं असां वटि मौजूदु आहिनि हिन जो के कचहरीअ में। हिन कचहरी जो फ़ाइदो वठंदे उन्हनि सां बि हिन कचहरी जे बाबति हाल अहिवाल कया वेंदा, उन्हनि खां बि कचहरी जे बाबति ॿुधिबो। सुघड़ बि मौजूदु आहिनि, लोक फनकार बि मौजूदु आहिनि। जीअं सवेर अयाज़ साहिबु ॿुधायो त असां वटि को महिमान ईंदो हुयो त महिमान खां हाल अहिवाल वठिबा हुआ ऐं हीउ बि हिकिड़ो हाल अहिवालनि जो ई हिकिड़ो सिलसिलो आहे त जीअं पहिरियां अवल महिमान खे मानी खाराइबी ऐं मानीअ खां पोइ हुन खां चइबो बाबा ॿ चार दोस्त ॿाहिरि सभु वेही ॻोठ वारा उन खां पुछंदा त साईं ॾियो हाल अहिवाल, पोइ ॿुधाईंदो सुबुह निकितुसि हितां, पोइ हिते आयुसि, पोइ दिलि में ख़्यालु थियो त साईं सां मिलणु अचां, पोइ अवां वटि आयुसि, हीअं दुनियादारी जा कम कारियूं उहे पंहिंजा ॿुधाए वरी चवंदो जी कयां तव्हां पंहिंजा हाल अहिवाल ॾियो। पोइ मेज़बान बि हाल अहिवाल ॾींदो। मां सम्झां थो त साईं अब्दुल अज़ीज़ साहिब खां बि हिन कचहरीअ जे बाबति हाल अहिवाल वठूं, महिमाननि खे आजा बि करे ऐं कुझु साईं कचहरी जेका अॼु तव्हां कराई आहे, सिंध टीवी बि तव्हांजे हिन प्रोग्राम में आई आहे, कीअं पिया ॾिसो अॼो की हिन कचहरीअ खे? अल्हम्दुलिल्लाह, पहिरीं कचहरियूं असांजूं हिते थींदियूं हुयूं, पर हींअर माशाल्लाह तव्हां बि आया आहियो ऐं जेको सिंध टीवीअ जे हिसाब किताब सां, ऐं इन ॻाल्हि में असांखे तमामु घणो शौक़ु हूंदो आहे त कुझु दोस्त अचनि। जेके आया आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी। साईं अयाज़ तुनियो साहिबु आहे, साईं हाजी जलाल शाह आहे, साईं अताउल्ला शाह आहे, नसीर साहिबु आहे, आख़ुल लतीफ़ साहिबु आहे, साईं अफ़ज़ल शाह आहे ऐं ॿिया बि जेके बि आया आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी। साईं अताउल्ला शाह मुंहिंजे तरफ़ खां वरी उहो सॼो जेको बि हिसाबु किताबु हूंदो उहो पाणे उहो ॿुधाईंदो, छो जो कल्चर जो बि आहे डिप्टी सेक्रेटरी ऐं इहो सॼो भार साईं ते था रखूं। साईं बिस्मिल्लाह अताउल्ला शाह साहिब खे गुज़ारिश आहे त जो की हिन कचहरी ऐं सिंध टीवी जे प्रोग्राम जे हवाले सां ॿ टे लफ़्ज़ असांखे ॿुधायो। साईं महिरबानी। सभ खां पहिरीं त जेका बि सिंध टीवी जी टीम आहे उन खे असांजे उडेरेलाल में हिते कचहरी करण जे लाइ ख़ुशि आमदी। तव्हां भली करे आहियो। असांजो जेको उडेरोलाल आहे उहो सनातन धर्म जो 22 ईश्वर जेके चवंदा आहियूं उहो आहे। हीअ उहा धरती आहे जिते अब्दुल रहीम खाना खे ज़िंदगीअ जी पहिरीं ऐं आख़िरी शिकस्त उडेरेलाल जे पासे में जंहिं जाइ ते मिली उहा आहे। सिंध जी सकाफ़त जो ॿियो नालो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे उस्ताद नूर मोहम्मद भट्टीअ जी सरज़मीन उडेरेलाल ते तव्हां सभु हिते मौजूदु आहियो। असीं तव्हां सभिनि खे लतीफ़ जे पंहिंजे अबे ॾाॾी जी धरती आहे उन ते भलीकार चऊं था। साईं जलाल शाह जामोद साहब बि मौजूदु आहिनि ऐं अॼु हुनजे हिन कचहरी प्रोग्राम में वेहण जो फ़ाइदो हासिलु कंदे असां खेसि गुज़ारिश कंदासीं त सकाफ़त जे हवाले सां ऐं हिन ओताक ऐं कचहरी जे हवाले सां ॿ टे लफ़्ज़ असांखे ॿुधाईंदा। ऐं निहायती थोराइतो आहियां साईं अब्दुल अज़ीज़ शाह जन जो, जिन हिते असांखे मदो कयो। साईं ज़फ़र साहिब जन मूंखे मौक़ो ॾिनो 2 लफ़्ज़ ॻाल्हाइण जो। साईं मुंहिंजा हीअ असांजी पुरानी रवायत आहे, हीअ असांजी ओताकूं, इहे छप्पर असांजा जेके कचियूं पकियूं ओताकूं हर ॻोठ में हर शहर में असांजूं हमेशह हूंदियूं हुयूं, अञा बि आहिनि माशाअल्लाह। मुंहिंजे ख़्याल में त हिन उडेरेलाल विलेज जे एरिया में शायदि मुंहिंजो बि 2 प्रोग्राम आहे हिते मच कचहरी जो। सिंध टीवी आहे जो ख़ासि तौर ते अॻे दफ़े हिंगोरे साहिबनि जो आयासीं हुते ओताक ते, अॼु हिते साईं अब्दुल अज़ीज़ शाह जे ओताक ते आया आहियूं। इहे मच कचहरियूं इंशाअल्लाह क़ाइमु दाइमु रहंदियूं। हीउ कहत रुज़ार जो दौरु आहे ऐं जस्तो लहणनि असांजे सिंध टीवी वारा जे असांखे अहिड़ा प्रोग्राम ज़बरदस्त मुनक़द कनि था हिननि जे कोशिशुनि सां, न सिर्फ़ु ही सिंध में न पाकिस्तान में पर पूरी दुनिया में ही प्रोग्राम ॾेखारिया वञनि था ऐं जस हुजे ताकी असांजा जेके ॿाहिरीं मुल्कनि में असांजा रहनि था, जेके असांजा सिंधी ॿाहिरि जेके बि सिंधी ॿाहिरि आहिनि उन्हनि खे अहिड़ा प्रोग्राम हू वधीक इंजॉय कनि था, छो जो उन्हनि वटि टाइम कोन्हे। पर ही प्रोग्राम असां उनखे जॾहिं मोकिलियूं था त उते टीवी ते जेके प्रोग्राम हलनि था उते इंजॉय कनि था, ॾिसनि था। वॾी महिरबानी साईं जलाल शाह जामोद साहिबु। ॿिया बि संगत आहिनि, ॿियनि सां बि हाल अहिवाल बि थींदा ऐं वरी हलूं पंहिंजे कचहरीअ जी तरफ़। त सुघड़ आहे असां वटि कासिम ॾाहिरी।
कासिम साईं को सुगड़ाइप जो फन ॿुधायो। जी बाबा बिस्मिल्लाह। साईं बेटा है तो सिंधी माण्हू सोना सिंधी तन जी बोली। वाह वाह। सिंधी माण्हू सोना सिंधी तन जी बोली मां ॾिनी पुटनि खे पींघे में लोली वाह वाह। जी जल तुंहिंजी झोली अलाह आबाद करे। बैत से आए तो अलस्त बिरबकुम आवाज़ थियो ओरे अलस्त बिरबकुम आवाज़ थियो ओरे कालू भला कौल कयाऊं चपड़न सी चोरे वनहन अकरब वेझड़ो ॾिठाऊं साह अंदर सोरे वहदहू ला शरीक लहू तके ॾिठऊं तोरे उन्हनि ॾिठो अब्बासी चए ॾे धणी ॾोरे पो जी पंहिंजो झोरे राज़ी कयो रहमतुल्लाह चए राज़ी कयो रहमतुल्लाह चए। वाह साईं वाह। महिरबानी। अलगोज़े नवाज़ असां वटि वेठो आहे। अलगोज़ो बि सिंध जो हिकिड़ो अनमोल म्यूज़िशियन ऐं म्यूज़िक जो हिकिड़ो हिसो आहे ऐं अलगोज़े नवाज़ आहे असां वटि अब्दुल मजीद चांडियो। अब्दुल मजीद बिस्मिल्लाह अलगोज़ो ॿुधायो भला। वॾी महिरबानी ताड़ी थी वञे अलगोज़े ते तमामु सुठी धुन थी ऐं हीअ जेका असांजो अलगोज़ो आहे इहो बि वॼाईंदड़ जेके आहिनि इहे तमामु घटि वञी बचा आहिनि इहो बि हिकिड़ो वॾो हुनुरु आहे। नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो खे ॾींदा इजाज़त तेसि ताईं सदाईं गॾु।